अस्सलाम वालेकुम। आऊँ आया बशीर अवानी सी रहियो असांजो यूट्यूब चैनल बशीर लगारी ऑफिशियल। जी दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां असांजे चैनल के सब्सक्राइब लाइक ऐं शेयर ज़रूर कंदा। जीअं त ही संगत बीठी आहे हिन टाइम हे वञनि पिया तड़ करण वाह ते, सो असां बि वञूं पिया ॾिसण। सो काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो, असांजी वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो। हा दा नालो इजाज़ अमजद ममताब अरमान। सलाम दोस्तों, आऊं अचूं पिया असां शाह कंडेर शाह के। जी दोस्तों, असां वञूं पिया तड़ करण वाह ते। हे ॾिसो हे नंढड़ा गार्डन इहे वञनि पिया तड़ करण। तड़ करण पिया वञूं, उते तड़ करदासीं शाख में डिगाड़ा मरंदासीं। उते तव्हां ॾिसो असांजो चैनल खे सब्सक्राइब करो। हाँ सब्सक्राइब जो नालो हाणे चओ, नालो चओ बशीर लगारी। हाँ हे ॾिसो हिते माल चारनि पिया। हे नाड़ भिरियो पियो आहे, माल चरंदो पियो आहे। हिते ॾिसो हे ॾिसो हे नंढड़ो बि वञे पियो। हे वाह इहा ये शाख आहे, ख़बर खड़ी आहे। हिते ॾिसंदा वञो तुसां, असांजे चैनल खे लाइक करो सब। पर रिवर्स थी वञे। हे बकरियूं चराइनि पिया हिते। हेॾे अॻियां आहे इहा पंहिंजो वाह कंडेर शाह, उते तड़ कंदासीं। जी दोस्तों, पहुची विया आहियूं हिते कंडेर शाख वटि। हे ॾिसो था हले पई, हेॾो हे पखो बि लॻल आहे। हे ॾिसे थो पाणी खड़े थो हितां। हे ॾिसो पिया पाणी थो खणे हितां वाह मां, वाड़ पिया भराइनि। हे छोकिरा कपिड़ा पिया लाहिनि हिते। लाओड़े लाओ, ये छोकरा कपड़ा लाइन पिया। जी दोस्तों, नंढड़ा होॾे तो तड़ करनि पिया। मां हिते छांह ते बीठो आहियां, हे किकर जी छांह ते। किकर जो वण आहे, उन जी छांह ते बीठो आहियां। गर्मी बि इलाही आहे। हे ॾिसी सघो था, गर्मियूं यार वधी वियूं आहिनि हींअर, जेका गर्मी वॾी आहे। पोइ नंढड़ा होॾे तड़ कंदा पिया आहिनि, मां हिते बीठो आहियां। मां तड़ कोन्हे कयो, गर्मी बि इलाही आहे। हे ॾिसो था न, पघर वहे थो, गर्मी बि तेज़ आहे। हे ॾिसी सघो था, नेहर में बि पाणी जेको आहे, वाह में जेको आहे घटि आयो आहे। हे ॾिसो था न, अधु हले थो पाणी जेको आहे। त नथो लॻे ईअं पखो हलाई करे पोइ जेको आहे त पाणी खणूं था वाह मां। पखे ते पाणी खणूं था, उएं नथो लॻे पाणी। हे ॾिसो था न, वाह बि घटि आयो आहे, अधु हले थो। उएं न त हिन मोदी जो जेको पाणी हूंदो फुल हूंदो, खोड़ जे करे अलाए छा जे करे पाणी जेको आहे घटि छॾियो अथनि वाह में। हे ॾिसी सघो था, हीअ आहे माहौल साईं। अञा हिते राधो कुझु कोन्हे। हे ॾिसो था, हे ईअं पियो आहे मुल्क जहान। हे बकरियुनि लाइ वधा आहिनि। हे ॾिसी सघो था, बकरियूं कायूं वधा आहिनि। हे ॾिसो था साईं, बकरियूं। छा हाल आहे साईं? कोई शिकायत? ये साईं बकरियां नंढा वॾा धाणा वारा बकरियूं कायूं। ये नंढड़ा तड़ कंदा पिया आहिनि हिते। हे ॾिसो था,
हाणे तव्हांखे पखो ॾेखारियां मां जाते पखो लॻल आहे। अड़े अचो हलूं। हे बि हे ॾिसी सघो था साईं पखो लॻल आहे पाणी जेको कटे थो। इहो ॾिसो था साईं पखो लॻल आहे हिते। हे पाणी हले थो हितां पखे जो। अड़े अचो हलो था कोन घर हेॾे आ न ॿुधा का नथा हलो तड़कंदा पिया हो तूं ई हाल को कलाम ॿुधा। अड़े इहो लाला नथा हलो नथा हलो। घर हलदा कोन ना आयो हलदा। हाल हाल वञो वञो वञो। जी दोस्तों ये नंढड़ा नथा हलन पिया। मां हाणे वञा पियो घर। सो गर्मी आई लाई हिते वीडियो जो कयूं था एंड। जेकॾहिं असांजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। महिरबानी।